शिकारपुर मां ख़बर शामिल क्यों था। रियाद अली मीरानी जी रिपोर्ट मुताबिक़ त शिकारपुर पुलिस जो ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो। हिकु ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। हथियार हथिकियो वियो। थाणी लखी गुलाम शाह वारे इलाइक़े जे रुख लिंक रोड वटि पुलिस मुक़ाबिलो थी पियो। ॿिए तरफ़ फायरिंग के नतीजे में एक ॾोहारी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार ज़ख़्मी जवाबदार जी सुञाणप मुजाहिद मारफानी तौर थी आहे। मोटरसाइकिल सवार धाड़ेल लिंक रोड ते वारदात की कोशिश करे रहा था। इतला मिलण ते पुलिस फौरी तौर ते वाक़े वारे हंधि पहुची वई। इलाइक़े में पुलिस जो दस्तो मोकिलियो वियो आहे। फ़रार थियल जवाबदार के गिरफ़्तार करण की कोशिश कई वञी पई। गिरफ़्तार जवाबदार के कब्ज़े में एक अदद टीटी पिस्टल राउंड बरामद कया विया आहिनि। ज़ख़्मी जवाबदार के फौरी तौर ते तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। जॾहिं त जवाबदार जो क्रिमिनल रिकॉर्ड चेक कयो वञी पियो। पूछा ॻोछा जो अमल जारी आहे।